अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां तंगवाणी मां ख़बर शेयर कंदा हलूं। तंगवाणी रसूलाबाद में बिजली शॉर्ट सर्किट थियण सबबि घर खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि ॻोठाणी चाकर भट्टी जो घर ऐं घर अंदरि पड़ियल अनाज रोकड़ रक़म खाधे पीते जो सामान सड़ी रख थी वियो। इतला बावजूदि अधु किलोमीटर जे मुफ़ासिले ते म्यूनिसिपल कमेटी ऑफिस हूंदे बि फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो, जंहिं सबबि घर जो अलॻि तरह सड़ी रख थी वियो, जॾहिं त मुतासिर खुलियल आसमान हेठि अची विया। फायर ब्रिगेड पहुची ॻोठ जे पाड़े वारनि घरनि खे बचाए वरितो। तंगवाणी मां रिपोर्ट करे रहियो आहे ज़हीर अहमद गुजरानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।